एसएसपी दादू ऑफिस में ओपन डोर पॉलिसी शहरिन जे मसइलनि जे फौरी हल लाइ मौसर कदम। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पंहिंजी ऑफिस में ओपन डोर पॉलिसी तहत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल शहरिन वापारियुनि सहाफ़ियुनि वकीलनि ऐं ॿियनि मोज़िज़ माण्हुनि सां मुलाक़ात कई। एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी शिकायत कंदड़नि जा मसइला गौर सां ॿुधायो। उन्हनि जे फौरी हल लाइ लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं। मुलाक़ात दौरान शहरिन जे वॾे अंग एसएसपी दादू ऐं पुलिस टीम जी कारकर्दगी खे साराहींदे चयो त संदन क़यादत में दादू में अमन अमान जी सूरत-ए-हाल में नुमाया सुधारो आयो आहे। ओपन डोर पॉलिसी जो मक़सद पुलिस ऐं शहरिन विच में राब्ते खे वधीक मज़बूत बणाइण, अवामी मसइलनि जो फौरी अज़ालो करण ऐं पुलिस ते अवामी एतमाद में वाधारो आणणु आहे। एसएसपी दादू चयो त पुलिस अवाम जी ख़िदमत लाइ आहे ऐं असांजो पहिरियों मक़सद शहरिन खे इंसाफ़ जी फराहमी अमन अमान जो क़याम आहे। हुन वधीक चयो त पुलिस जो दरवाज़ो हर शहरी लाइ हर वक़्तु खुलियल आहे ऐं कंहिं बि शिकायत या मसइले जे हल लाइ शहरी बिना कंहिं हिबक जे राब्तो करे सघनि था।